प्रोग्राम टाइम लाइन से गड आवां असद मुमताज़। नाज़रीन, हुकूमत पारां पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट अपोजिशन के इतिहाद के जलसन जुलूसन की इजाज़त दी छड़ी है। बे पासे नून लीग जो यो मौक़िफ़ है तो गुजरावाला में थींदड़ 16 अक्टूबर ते जलसे की इन वक्त ताईं भी इजाज़त ना दी वही। कॉर्नर गॾजाणी की भी इजाज़त ना है। शहर में जेके बैनर लगाया विया वो त ज़िले इंतज़ामिया ये बैनर भी लाए छॾिया। हाँ एक तरफ़ हुकूमत अपोजिशन के जलसन की इजाज़त पे दे, बे पासे जो सब खां पहिरियों मार्को थियण वारो है नून लीग जो उनकी इन वक्त ताईं इजाज़त ना दी वही। सवाल यो है तो हुकूमत के अपोजिशन के जलसन में कड़ो खतरो है। जेकॾहिं हुकूमत इजाज़त दे थी पई तो अपोजिशन लाइ कड़ो वॾो चैलेंज होंदो। छा अपोजिशन आवाम के पंहिंजनि जलसन जुलूसन ऐं रैलियुनि में मोबिलाइज़ करे सघंदी? अपोजिशन रोडनि रस्तनि ते आवाम के कढींदी? अॼु के प्रोग्राम में हिन ते ॻाल्हाईंदासूं। हिन वक़्तु असांखे प्रोग्राम में ज्वाइन कयो आहे मुस्लिम लीग न्यूज़ के सेनेटर जनाब मोहतरम सेनेटर गौस मोहम्मद न्याजी साहब। गौस मोहम्मद न्याजी साहब, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी। अच्छा न्याजी साहब, सबसे पहले तो ये बताइए, हुकूमत ने तो कल वज़ीर आज़म साहब ने कह दिया कि हमने इजाज़त दे दी है, हम रुकावट नहीं बनेंगे। फिर आप ये कैसे कह रहे हैं कि अब तक गुजरावाला के जलसे की आप तो कोई इजाज़त नहीं दी गई? देखो जी, इन्होंने अभी हमने इन रिटर्न एप्लीकेशन दी थी। इन्होंने क्या हम जलसा करना चाह रहा था जनाब पार्क से, वहाँ वो इजाज़त नहीं दे रहे। बल्कि आप खुद वीडियो आप देख होंगे कि हमारे जो बैनर्स और दूसरे जो पैनाफ्लेक्स थे वो सारे उतार रहे हैं। तो इतनी बेमतलब हुकूमत की एक दोगली पॉलिसी है। एक तरफ कहते हैं कि यहाँ फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन है और सब कुछ है, पाकिस्तान में सब कुछ आजाद है, लेकिन आप भी समझते हैं कि जिस तरह मीडिया को पाबंद किया उन्होंने, मर्जी की खबरें चलते हैं जो चल रहे हैं। अभी आसिम सलीम बाजवा का बयान था पिछले, जब उन्होंने कुछ उनके खिलाफ आया तो वीडियो भी नहीं चला, जब तनकीद आई तो चल गई। तो ये मर्जी के सारा कुछ कर रहे हैं, लेकिन ये उससे ये समझे हुकूमत ये समझे कि हमने अपोजिशन का जो जलसा नाकाम बना रही है, ऐसी बात नहीं है। अवाम इतने चार्ज हो चुके हैं कि अब तो मेरे ख्याल में सारा लाहौर और सारा गुजरावाला एक जलसा गाह बन जाएगा। और आप देखें कि जिस वक्त तकरीबन 3 लाख लोग तो मरियम नवाज को के साथ आएंगे इंशाल्लाह लाहौर से गुजरावाला में। तकरीबन 40-50 किलोमीटर का रास्ता है। आप देखेंगे होता क्या, ये समझो एक मिनी लॉन्ग मार्च होगा और गुजरावाला तक पहुंचेगा और इंशाल्लाह तमाम कायदीन जो खिताब करेंगे। अभी शाम को भी तीनों ने बड़ा एहतजाज किया है कि जी ये बहुत नाइंसाफी है हमारे साथ। और कल परसों फिर मौलाना साहब भी प्रेस कॉन्फ्रेंस करेंगे और उस पर आप देखेंगे इंशाल्लाह ये जलसा वो क्या रहेगा इंशाल्लाह। अच्छा, अगर वो तो आप तो कह रहे हैं कि पूरा गुजरावाला और लाहौर जलसा गाह बनेगा, अगर इन केस आपको जिले इंतजामिया इजाज़त नहीं देती तो फिर क्या होगा? फिर उसी हर हाल में जलसा होगा गुजरावाला में, भले हुकूमत क्रैक डाउन करे या दीगर जो हुकूमती ऑप्शन हैं वो इस्तेमाल करे? तो फिर सारा पूरा शहर का हमारा जलसा कहाँ होगा? फिर पूरी जीटी रोड हमारी जलसा होगी। हमने तो फिर सड़कों पे जलसा करना है। पुलिस क्या कर लेगी? वहाँ दरवाजे बंद कर देंगे, पुलिस को तातीनात कर देंगे, हम तो सड़कों पे जलसा कर लेंगे इंशाल्लाह। और ये आप तहरीक रुकने वाले नहीं, आप मोमेंटम जितना अभी आपको, क्योंकि आप कराची में शायद हैं तो भी महसूस नहीं करें। हम इधर पंजाब में हमें पता है कि किस जोर शोर से तैयारियां हो रही हैं और लोग जिस तरह, और ये तो बड़ी आपको ये बात बड़ी मैं अजीब बात बताऊं कि हमारे वर्कर से ज्यादा जो आवाम है वो ज्यादा चाह रहे हैं, वो ज्यादा खुश है। इस हुकूमत ने हमारा जीना दुबर कर दिया है और इतनी महंगाई कर दी है। महंगाई तो एक अलग बात है, चीजें मिल नहीं कर रही, आके कहीं लेने लगा रहे हैं, चीनी नहीं मिल रही है, पेट्रोल के मसाइल है और फिर लोगों को सब्जियों के रेट आप देखने कोई गवर्नेंस नहीं है। आप देखें ना, एक हद हो गई कि वज़ीर आज़म जो है उसको ना प्राइस कंट्रोल कमेटी पे एतबार रहा है, ना किसी ब्यूरोक्रेसी पे एतबार रहा है। वो फिर टाइगर फोर्स को कह रहा है कि जाके रेट चेक करो, और मुझे कह रहा है कि मुझे पता नहीं चल रहा है कि वाकई शॉर्टेज है या शॉर्टेज की जा रही है। अब देखो, जब मुल्क का वज़ीर आज़म ऐसे बात करेगा तो आम आदमी क्या समझेगा कि ये कैसा वज़ीर आज़म है? तो मेरे ख्याल में हुकूमत को चाहिए कि अगर उससे गवर्नेंस नहीं है और मसाइल हल नहीं हो रहे तो मेहरबानी कर रहे हुकूमत छोड़ दें। जो आवाम को सड़कों पे लाते हैं इनको जाना तो अब है, आज नहीं तो कल नहीं तो परसों इंशाल्लाह ये पीर का जाना ठहर गया है। मैं तो कहता है कि अगर हुकूमत खुद ही रिजाइन कर दे, हुकूमत को पता है कि उनके उखड़ चुके हैं, उनके एक हमारे साहब आपने महंगाई की बात की, यकीनन महंगाई से तो आवाम की चीखें निकल रही हैं। आटा महंगा हो गया है, पेट्रोल महंगा हो गया, सब्जी महंगी हो गई, लेकिन हुकूमत का ये कहना है कि क्योंकि पिछली हुकूमत ने कोई काम नहीं किया, पिछली हुकूमत ने जो है आर्टिफिशियल तौर पे डॉलर को एक जाम रखा हुआ था, इसलिए ये महंगाई बढ़ी है, क्योंकि पिछली हुकूमत ने काम ना करने की वजह से अब जो महंगाई का बर्डन है वो हमारी हुकूमत पे आया। देखो, ये तमाम चीज़ों को जो इल्ज़ाम है ना वो हमारे पे लगा देते हैं कि मतलब आप इनको आए हुए 2.5 साल हो गए, तो कम अज़ कम
अब कुछ तो गवर्नर दिखा देना, चलो प्राइस कंट्रोल कर ले, हमने तो जो किया। जो कहा कि कंपनी से हुकूमत ने कर्जे बहुत लिए, तो हमने कर्जे, भाई हमारे से आप जितने कर्जे हमने 5 साल में लिए उतने कर्जे आपने 2 साल में ले लिए, बल्कि उससे ज्यादा ले लिए। और फिर कहते हैं कि जी हमने गवर्नेंस बेहतर किए थे। कैसी गवर्नेंस आपने बेहतर किए? भाई हमने कर्जे लिए थे तो हमने तो 5 बिजली के कारखाने लगाए, हमने 2000 किलोमीटर मोटरवेज बनाई, हॉस्पिटल्स बनाए, PKLR लेवल ट्रांसफर सेंटर जो लाहौर में बनाया, जो कि मौजूदा पंजाब हुकूमत की नाअहली की वजह से वो सारा प्रोजेक्ट ही बंद हो गया। हमने तो बहुत सारे इतने हॉस्पिटल बनाए, उतने काम किए, लेकिन जो है ये हर चीज का इल्जाम हमारे पर डाल देना कि ये पिछले हुकूमत की नालायकी है, मेरे ख्याल में ये अब इनको जेब नहीं देती है और लोग ये बात सुनने को तैयार है। वो कहते हैं 2.5 साल हो गया, तो ये कहेंगे नवाज शरीफ चोर है, फलाना चोर है, फलाना चोर है। अब तो अपनी कारकर्दगी दिखाए, इनके अपने वजीर देखो ना, खुसरो बख्तियार है, जहांगीर तरीन है और बाबर नदीम है, ये सारे अपने करोड़ों अरबों रुपए के जो लूट मार करके इधर उधर हो गए। बल्कि जहांगीर तरीन तो मुल्क से बाहर चला गया और खुसरो बख्तियार को जिस पे करप्शन की चीनी का ज्यादा इल्जाम है उसको बनस्तार वजीर रखा हुआ है, बल्कि उसको प्रमोट कर दिया। ये खान साहब की बड़ी खूबी है कि जिस पे कोई करप्शन का दाग लगे उसको प्रमोट कर देते हैं। तो कोई गवर्नेंस नाम की चीज नहीं है, और सिवाय सोशल मीडिया की हुकूमत की कारकर्दगी कहीं नजर नहीं आ रही। मुझे बता दें कि 2-2.5 साल में कोई मेगा प्रोजेक्ट आपको नजर नहीं आएगा अपने मुल्क में। तो मेरे ख्याल में 2.5 साल के बाद वो हुकूमत का ये भी तो कहना है ना कि गौसम साहब, हुकूमत का ये भी कहना है कि हमने जैसे ही मुल्क को संभाला तो इकोनॉमिक क्राइसिस हो गए, फिर मुल्क थोड़ा सा आगे बढ़ा, हमने इकोनॉमिक क्राइसिस को हल करने की कोशिश की, तो फिर कोरोना आ गया, कोरोना के बाद टीटी दल आ गया, टीटी दल के बाद शहर मुल्क में बरसातें हो गई। तो हुकूमत को तो टाइम ही नहीं मिला, बकौल हुकूमत के वज़रा के, कि हमें तो टाइम ही नहीं मिला कि हम चीज़ों को जो है असल समट में लाएं। ये जो पिछली हुकूमत का किया हुआ है अब तक तो हम वो साफ कर रहे हैं। देखो ये साहब ये कोई न कोई बहाना लगा देते हैं। अभी कहते हैं कि कोरोना को हमने हमारा आपको तारीफें करते हैं, अब तारीफें पुल बांधते हैं वज़ीर आज़म के लिए कि हमने कोरोना को कैसे काबू किया, दुनिया में हमारा नाम बन गया, न्यूयॉर्क के मेयर ने हमारी तारीफ की, ये की। और जब लोग महंगाई की तरफ तवज्जो दिलाते हैं तो फिर कोरोना के पीछे छुप जाते हैं कि कोरोना की वजह से हम पीछे हो गए। भाई या तो एक बात पे ठहरो ना, अगर कोरोना की वजह से तुमने अच्छा कंट्रोल किया तो फिर मईशत क्यों कमजोर हुई? जब मईशत की बात करते हैं तो कहते कोरोना की वजह से हो, तो इनकी दोनों बातों में तजाद है। तो ये हाँ, तो इनको ये चाहिए कि इनसे गवर्नेंस अगर 2.5 साल में कुछ नहीं कर सके और किसी बड़े प्रोजेक्ट का संग मियार नहीं रख सके। अब देखो महंगाई जितनी बड़ी है वो ये सिर्फ इनकी किसी चीज की कमी नहीं है, गवर्नेंस की कमी है। अच्छा, फाइनेंस कंट्रोल कमेटी क्यों नहीं काम कर रही है? वो फिर कहता है कि टाइगर फोर्स आएगी तो वो करेगी। अरे नियाज़ साहब, हुकूमत का ये भी कहना है कि अब जो जलसों जुलूसों का मौसम शुरू होने वाला है और ये जो इत्तेहाद बना है पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट जो बनी है, दर हकीकत ये वो जमातें हैं जो अपनी करप्शन छुपाने के लिए और हुकूमत से एनआरओ लेने के लिए ये हुकूमत पे दबाव रख रही हैं। इसलिए इन्होंने अब हुकूमत के ख़िलाफ़ जो है वो जलसे जुलूसों शुरू किए। इनका आवाम से कोई लेना देना नहीं है, इनको आवाम की कोई फिक्र नहीं है, ये अपने केसेस ख़त्म करने के लिए ये तहरीक चला रहे हैं। ये शुरू से कह रहे हैं कि जी एनआरओ मांगते, हमने तो एनआरओ मांगा नहीं है। और जिस वज़ीर आज़म को ये ना पता हो कि जी वो कहता है कि जी मुझे डॉलर का रेट बढ़ने का टीवी से पता चला है और फिर मईशत के नारे लगाता है, तो ऐसे वज़ीर आज़म और फिर कहता है कि जी मुझे तो पता नहीं ये किसने किया है, ये काम किसने किया है, रेट किसने बढ़ाया है। और किसी चीज को भी हमेशा जब क्वेश्चन हमारी नुमाइंदे या मीडिया वाले कहते हैं तो कहते हैं मुझे तो पता नहीं इस बात का। तो जब वज़ीर आज़म अपने मुझे समझ नहीं आती कि वज़ीर आज़म किस अपने लहर में रहते हैं कि उन्हें किस चीज का पता ही नहीं होता। हमारी मुईशत जो है वो इनकी बड़ी जो तोप थी, असद उमर थी, उनको इन्होंने फारिग कर दिया था। पूरी IMF की टीम जो है वो सारी मुल्क की मुईशत चला रही है। वो देखो दिन ब दिन महंगाई कर रही है, बिजली के रेट अब के इलेक्ट्रिक वालों ने हम 1.5 रुपए बढ़ा दिया है और ये भी क्या है कि हम पिछले 3 महीने का भी रिकवर करेंगे। तो बेचारे अब वज़ीर आज़म क्या आपको रिलीफ देंगे? अब इलेक्ट्रिक क्यों नहीं कार्रवाई करते? उसमें 87 अरब रुपया जो है वो स्विट्जरलैंड का देना है। तो वो स्विट्जरलैंड कहते मेरे पैसे दो तो फिर हम आपको गैस देते हैं। फिर जो बराज ग्रुप है, जो नकवी साहब है, वो वज़ीर आज़म के मोहसिन है, उनके खिलाफ कोई कार्रवाई नहीं होती। आपके बशीर मेहमद साहब ने जो इंटरव्यू दिया है उसमें क्या कहा है?
یہ نیاز صاحب آپ جو سیناریو بتا رہے ہیں یقیناً عوام مہنگائی عوام اور دیگر معاملات میں حکومت کی کارکردگی اب بھی سوال نشان ہے، لیکن پھر سوال یہ ہے نا کہ اپوزیشن ابھی اس تمام چیزوں کو سمیٹ کر عوام کو موبلائز کیسے کرے گی؟ اگر عوام کو آپ کیسے بتا سکیں گے کہ حکومت کی کارکردگی خراب ہے اور عوام آپ پہ اب اعتماد کرے؟ کیونکہ پچھلے ٹینیور میں ہم نے دیکھا ہے کہ آپ کو بھی باری ملی، پیپلز پارٹی کو بھی باری ملی، ان کی بھی ماضی میں کارکردگی کوئی بہتر نہیں رہی، تو آپ اب عوام کو کیسے یقین دلائیں گے کہ اگر عمران خان کی حکومت چلی بھی جائے تو جو دوسری حکومت ہوگی وہ اس سے بہتر ہوگی؟ دیکھیں جی 13 سے لے کر 2013 سے 18 تک ہمارا دور رہا، اور انفلیشن کہاں تک تھی؟ 3 سے 4% سے زیادہ نہیں گئی تھی، ان کے تو 19% تک گئی تھی، اب پھر واپس جو ہے 10% تک آئی ہے، تو مطلب ہے ہمارے 5 سال میں کہیں 4% جو 3.5% ہے اوپر نہیں گئی تھی انفلیشن۔ تو ہم نے تو دیکھو جی ہم نے میگا فنڈ شروع کیے تھے، لیکن ہم نے اس کی گورننس کی، شہباز شریف صاحب اللہ تعالیٰ ان کو خوش رکھے، انہوں نے اتنا کنٹرول ایڈمنسٹریشن کی کہ مہنگائی نہیں ہونے دی، ہاں بندے کو روٹی ملتی رہی، کھانا ملتا رہا۔ غریب کا یہی ہوتا ہے کہ اس کے بچوں کو روٹی ملتا رہے، کھانا ملتا رہے، یا پھر صحت کا مسئلہ ہو تو صحت کا کوئی ہو، یا تعلیم کا مسئلہ، تو انہیں تمام کے عوام کی تمام جو بنیادی ضرورت ہے ان کا خیال رکھا، اور لوگ مطمئن تھے۔ پھر ایک ایسی ہائپ کریٹ کی گئی کہ پناما نکال کے پھر اقامہ نکال کے میاں صاحب کو ڈسکوالیفائی کیا گیا، اور یہ ہمارے پاس کہتے ہیں نا کہ جی اب تک کوئی ایک ایسی کوشچن ثابت کر سکے ہیں؟ 3 سال سے ملک کی مختلف ایجنسیاں لگی ہوئی ہیں اور میاں صاحب کے خلاف ایک پیسے کی ضرورت نہیں ثابت کر سکے، اور شہباز شریف صاحب کی فلاں ٹیٹیاں جی فلاں جی وہاں ان کے فلیٹ جو ہے وہ میڈیا میں خبر نشر ہو جاتی ہے، آن گراؤنڈ کچھ نہیں ہوتی، نہ کورٹ میں کچھ پیش کرتے ہیں۔ اچھا نیازی صاحب، اب آپ مارچ کر رہے ہیں، اب آپ جلوس جلسے کر رہے ہیں، پھر مارچ ہوگا۔ ہم نے دیکھا کہ عمران خان نے بھی یہی مارچ کیا تھا، پھر عمران خان نے بھی کہا تھا کہ رات جو ہے وہ کل تک امپائر کی انگلی اٹھ جائے گی۔ اب وہی زبان وہی نیریٹو آپ کی پارٹی کی لیڈرشپ بھی کہہ رہی ہے کہ مریم نواز یہ بار بار جو کہہ رہی ہے کہ جنوری سے پہلے عمران خان کی حکومت ختم ہو جائے گی۔ آپ کو یہ کون بتا رہا ہے کہ جنوری سے پہلے عمران خان کی حکومت ختم ہو جائے گی؟ کیا آپ بھی کسی کی انگلی کے انتظار میں ہیں کہ کسی امپائر کی انگلی اٹھے گی اور عمران خان کی اننگ آؤٹ ہو جائے گی؟ ہمارے پہ تو الزام یہ ہے کہ امپائر کی انگلی کے ہم خلاف چل رہے ہیں، ٹھیک ہے نا؟ ہمارے پہ تو یہی ہوتا ہے نا کہ یہ ایک الزام ہے نون پہ کہ یہ ادارے کے خلاف بات کرتی ہے، تو جس انگلی کا اشارہ عمران خان کہتے تھے ہمارا اس انگلی سے کوئی تعلق نہیں ہے، ہم تو ملک کی خاطر عوام کی خاطر ہیں، اور یہ بات تو آپ بھول جائیں کہ جی لوگ سڑکوں پہ کیسے آئیں گے، لوگ تیار ہیں سڑکوں پہ آنے کے لیے، لوگ ڈیسپریٹ ہیں۔ یقین کریں کہ آپ میرے طرف 2-3 دن رہ گئے، آپ ذرا حال سے دیکھ رہے ہیں کہ گجرانہ سے لے کر لاہور تک ہوتا کیا ہے۔ اچھا، لوگ ڈیسپریٹ ہیں، اور یقین کر کے لوگ پوری شرط سے ہمارے سے ناراض بھی ہیں کہ ہم مہنگائی کی چکی میں پس رہے ہیں اور آپ اپوزیشن والے جو ہے وہ فرینڈلی پوزیشن کر رہے ہیں۔ اچھا نیاز صاحب یہ بتائیے کہ جلسہ ہر حال میں ہوگا؟ اگر حکومت نے کوئی رکاوٹ ڈالی تو اس کے باوجود بھی جلسہ ہر حال میں کریں گے آپ؟ انشاءاللہ ہوگا، سڑک پہ ہو جائے گا جلسہ۔ جی ٹی روڈ ہے اتنا بڑا، اس پہ سارا اس پہ سڑک پہ تو نہیں روک سکے نا۔ مجھے یاد ہے جب مریم میں کسی 2019 میں اگست میں جلسے کیے تھے، جس کے بعد وہ گرفتار ہو گئی تھی، تو کہیں جلسے کی اجازت نہیں ملتی، ہم نے سڑکوں پہ کھڑے ہو کے جلسے کیے تھے، سڑکوں پہ بہت شکریہ سینیٹر غوث محمد نیازی صاحب ہمیں وقت دینے کے لیے۔ ناظرین، ہمارا سینیٹر غوث محمد نیازی صاحب جو ॻाल्हि ॿुधो ने चवणु आहे त हुकूमत अगरि रुकावट विझे बि थी त पोइ असां जलसो कंदासीं, न सिर्फ़ु जलसो कंदासीं बल्कि हर हाल में जलसो कंदासीं। ऐं GT रोड हाणे नून लीग जे नारनि सां तो हाणे ॾिसणो इहो आहे त 16 अक्टूबर ते छा वाक़ई नून लीग कामयाबु जलसो करण में जेका सोभारी थिए थी पई, या वरी पोइ हुकूमत जेका ॻाल्हि आहे त नून लीग जो जलसो नाकाम थींदो ऐं आवाम जेका आहे उहा नून लीग सां साथ न ॾींदी। इहो फ़ैसिलो थींदो 16 अक्टूबर ते। हिते पाण वठूं था नंढी साईं साई खां पोइ प्रोग्राम में ॿीहर हाज़िर थींदासीं। नाज़रीन, प्रोग्राम में हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे भलीकार। हुकूमत पारां अपोज़िशन जे जलसनि की इजाज़त खां पोइ हाणे छा अपोज़िशन हुकूमत ख़िलाफ़ आवाम खे रोडनि मां कढी ईंदी? अपोज़िशन लाइ हाणे सभ खां वॾा चैलेंजिस कहिड़ा हूंदा? प्रोग्राम में इन ते ॻाल्हाईंदासूं ऐं गॾोगॾु ॻाल्हाईंदासूं त सिंध जे ॿिनि अहम बेटनि ते वफ़ाक़ी ऑर्डिनेंस खे रद्द कराइण लाइ क़ौमी असेंबली खां पोइ पीपल्स पार्टी हाणे सेनेट में बि ठहराव जमा करायो आहे। छा पीपल्स पार्टी इहो सदारती ऑर्डिनेंस इन ॿिन्हिनि ऐवाननि मां रद्द करे सघंदी? पीपल्स पार्टी जी हिकमत अमली कहिड़ी हूंदी? प्रोग्राम में इन ते बि ॻाल्हाईंदासूं। ऐं हिन वक़्तु असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे पीपल्स पार्टी जी MNA डॉक्टर नफ़ीसा शाह साहिबा। डॉक्टर साहिबा अस्सलाम वालेकुम। अरे डॉक्टर साहब, सभ खां पहिरियां त इहो ॿुधाइजो त हाणे क़ौमी असेंबली में बि जमा थियल आहे ठहराव, सेनेट में बि जमा थी वियो आहे,
कहिड़ी हिकमत अमली तहत तव्हां इहे रद्द कराईंदो, छाकाणि त असां ॾिठोसीं त FATF जे मामले ते त तव्हांजी अक्सीरियत हुजण जे बावजूद बि बिल पास थिया? ॾिसो, प्लीज़ बेयर इन माइंड कि पीपल्स पार्टी उहो सभिनि खां ताक़तवर सियासी फोर्स आहे जंहिं हिन इशू खे हर लेवल ते उथारियो आहे ऐं असांजे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी जेतिरी सख़्त स्टेटमेंट थी सघे पई उन्हनि हिकिड़ी सख़्त स्टेटमेंट कई ऐं उन्हनि इहो ई चयो कि हे त दुश्मनी आहे मुल्क सां न, जंहिं तरीक़े सां असां तव्हांखे कब्ज़ो न करणु ॾींदासीं ऐं हिनखे रेज़िस्ट कंदासीं। ऐं उन मुताबिक़ तव्हां पार्लियामेंट में ॾिसो, लोअर हाउस अपर हाउस ॿिन्हिनि में डिसअप्रूवल ऑफ ऑर्डिनेंस रद्द जे लाइ रद्द करण लाइ 18 जमा थिया आहिनि। ऐं प्लीज़ ऑल्सो बेयर इन माइंड कि असां हिकिड़ी मूवमेंट हलाई आहे ऐं बैकफुट ते वही हली आहे वफ़ाक़ी हुकूमत, उन्हनि खे वज़ाहतूं ॾियणियूं थी पवनि ऐं उन्हनि खे पाण खे बि अगरि PTI खे सिंध जी सियासत करणी आहे त हिनखे रिट्रीट या विड्रॉ करणो पवंदो। पर अगरि हिते असांखे सक्सेस हाउस में हिकु त अवेयरनेस रेज़ थी वेंदी इलाही ऐं ॿियो इन ते पब्लिक आउटरीच बि आहे, पर अगरि नंबर्स जी वजह सां कंहिं वजह सां सेनेट में त असांजे नंबर्स आहिनि, अगरि पर लोअर हाउस में असांजे नंबर्स न आहिनि त कंहिं वजह सां अगरि इहो डिसअप्रूव नथी थिए ऑर्डिनेंस त 3 महीननि खां पोइ ही ऑर्डिनेंस ऑटोमेटिकली लैप्स थी वेंदी। ऐं मां अगरि हे वरी हिननि इनखे नाफ़िज़ कयो त तमामु घणी रिएक्शन थींदी, त मूंखे नथो लॻे त वफ़ाक़ी हुकूमत खे अगरि थोरो बि अकुल आहे त हिन ऑर्डिनेंस लैप्सिंग खां पोइ ही इनखे जारी वरी न कंदा। पर हींअर जेको असांजे अख़्तियारात में आहे बहैसियत जेका जमहूरी पार्लिमानी सियासत आहे, असां हर लेवल ते हिनखे, उहा सिंध असेंबली हुजे, उहा सिंध जी काबीना हुजे या इहा वफ़ाक़ जी तव्हांजी पार्लियामेंट हुजे, लोअर हाउस ऐं अपर हाउस, जीअं असांजे चेयरमैन जा अहकामात आहे, असां हर लेवल ते इहो इशू उथारियो बि आहे। डॉक्टर साहब, पर अवां चओ था पिया, तव्हां सम्झो पिया त PTI कयो आहे, इनखे ऐवान में न खणी ईंदी, अगरि इन केस ऐवान में खणी बि अचे थी पई त पोइ असां ॾिठोसीं त अख्तर मैंगल जी पार्टी बि हिन हवाले सां क्लियर आहे। अवां जी हिकमत अमली कहिड़ी हूंदी अगरि ऐवान में अचे थी पई त 3-4 वोटनि जो फ़र्क़ु? इहा ई आहे न, त ऑफ कोर्स वी विल रेज़िस्ट। असां वटि नंबर्स आहिनि, नंबर्स पूरा करण जी कोशिशि कंदासीं ॿियनि पार्टी सां। ऐं मूंखे त इहो आहे कि GDA किथे बि थी आहे हीअं, उन्हनि खे तव्हांखे इहे सवाल नुसरत सहर अब्बासी खां कयो। असां यकीन असां नुसरत सहर अब्बासी खां इहे सवाल कया आहिनि, बिल्कुलु असां पंहिंजे प्रोग्राम में वरितोसीं, उन्हनि हुन जी मज़म्मत बि कई आहे ऐं उहे त चवनि था त ऑर्डिनेंस इलीगल आहे। हिकु दफ़ो ॿीहर अवां खां सवाल आहे जेका उन्हनि खां पुछो जी त जेॾी महिल पार्लियामेंट में पीपल्स पार्टी खणी ईंदी त उहो कहिड़ी तरफ़ बीहंदा? अगरि खुले तरीक़े सां इन डिसअप्रूवल ऑफ ऑर्डिनेंस जे हक़ में बीह रहिया त पोइ असां उन्हनि खे सिंध सां सचो सम्झंदासीं, सिंध सां वफ़ाक़ सां, छो करे वफ़ाक़ी इशू आहे। कल्ह सुभाणे बलूचिस्तान सां इम्पैक्ट थी रहियो आहे, पंजाब सां इहो मसइलो थी सघे थो, खैबर पख्तूनख्वा सां इहो मसइलो थी सघे थो। त वफ़ाक़ जेको आहे, वफ़ाक़ सभिनी सूबनि ऐं वफ़ाक़ हिकिड़ो आइन में पार्टनरशिप जो हिकिड़ो जोड़ आहे ऐं इन जोड़ में वफ़ाक़ जा पावर्स छा आहिनि ऐं सूबे जा पावर्स छा आहिनि, वफ़ाक़ जा वसाइल कहिड़ा आहिनि ऐं सूबे जा वसाइल कहिड़ा आहिनि, उहो दर्ज आहे। अगरि इहा इन में फेरफार थिए थी त पोइ वफ़ाक़ खे नुक़सान थो थिए। ठीकु आहे, पर डॉक्टर साहिबु छाकाणि त हीउ सिंध सां मसइलो साहेड़ियल आहे, सिंध जा माण्हू सरापा एहतिजाज आहिनि, सिंध जा माण्हू गुज़िरियल हिकु हफ़्ते खां वठी जेको एहतिजाजनि हसास बि आहिनि, त छा पीपल्स पार्टी जेके सिंध सां लॻियल ॿियूं पार्टियूं आहिनि, उन जा MNAs आहिनि, उन्हनि सां राब्तो कंदी? मिसाल मुतहिदा जा जेके MNAs आहिनि, इवन PTI जा जेके सिंध सां लाॻापियल MNAs आहिनि, उन्हनि सां राब्तो कंदो अवां? छाकाणि त सिंध जे वसी मुफ़ाद में ऑर्डिनेंस खे त हर हाल में रद्द कराइणो आहे। ॾिसो, इहा असां चाहियूं था त असांखे उन्हनि खां राब्तो करण जी कहिड़ी ज़रूरत आहे? जेॾी महिल पाण पब्लिक जो रद्द अमल ॾिसनि था त अगरि हो हिन महिल माण्हू अवाम ॾिसंदी त हो कहिड़े तरफ़ बीठा आहिनि, हो आइन सां बीठा आहिनि, कानून सां बीठा आहिनि, या उहा हिकिड़े कब्ज़ा माफ़िया जेको हींअर राज थो करे मुल्क में, या हिन कब्ज़ा माफ़िया सां बीठा आहिनि। त इहा लकीर जेका आहे उहा ड्रॉ थींदी जेॾी महिल इहो पीपल्स पार्टी पंहिंजी स्टेटेड पोज़ीशन हिकिड़ी ॾिनी आहे ऐं उन ते रिएक्ट बि कयो आहे, उन ते एक्शन बि कयो आहे। सही। अच्छा डॉक्टर साहब, अवां पीपल्स पार्टी जा एडिशनल सेक्रेटरी भी आयो, तो ये कि सिंध में एहतजाज पिया थियनि, मुख़्तलिफ़ सियासी समाजी पार्टियूं एहतजाज पियूं कनि, इन हवाले सां पीपल्स पार्टी जो मौक़िफ़ छा आहे? छा पीपल्स पार्टी इन्हनि एहतजाजनि जी हिमायत करे थी पई, इन्हनि खे सपोर्ट करे थी पई?
ॾिसो असां जंहिं प्रिंसिपल खे सपोर्ट था कयूं उन प्रिंसिपल सां अगरि इहे एहतजाज सपोर्ट था कनि त असां ऑब्वियसली असां गवर्नमेंट में आहियूं त अगरि एहतजाज आहे वफ़ाक़ सां त असां भी एहतजाज कयो आहे पर उहो गवर्नमेंट लेवल ते बि कयो आहे पार्लियामेंट्री फोरम्स में बि कयो आहे सही अच्छा डॉक्टर साहब सुभाणे सिंध जा मोहाणा इन्हनि बेटनि ते एहतजाज कंदा छा उन एहतजाज जी अवां हिमायत कयो था पिया ॾिसो असां इहो वाज़े हिकिड़ो मुंहिंजो ज़ाती मौक़िफ़ बि आहे ऐं पार्टी जी तरफ़ां बि मां कॉन्फिडेंटली चई थी सघां जी कि अगरि उन्हनि बेटनि जा मालिक कोई आहे त ऑफकोर्स ख़ुदा खां पोइ मालिकाना हुकूक आइनी तरीक़े सां सिंध जा आहिनि लेकिन अख़लाक़ी तरीक़े सां तारीख़ी तरीक़े सां सकाफ़ती तरीक़े सां इहे मोहाणा ऐं इहे माहीगीर इन्हनि जा मालिक आहिनि अॻु में ई उहो इलाही वॾे पैमाने ते बेदख़ल थी चुका आहिनि अगरि असांखे सिंध सां मोहबत आहे अगरि असांखे हिन मुल्क सां मोहबत आहे त असांखे उन्हनि माण्हुनि जी जेका इन्हनि जी जीअं मां चयमि सकाफ़ती तारीख़ी जेका इन्हनि जी ओनरशिप आहे उहा उन्हनि खे उन्हनि बेटनि जो पहिरियों राइट जेको आहे उहो इन्हनि माण्हुनि जो आहे ऐं इन करे मां बज़ात ख़ुदि जेका मां सिविल सोसाइटी जे हवाले सां बि ऐं मां पंहिंजी पार्टी खे बि ऐं पर मां खे इहा पुरउमीद आहियां त असांजी गवर्नमेंट बि हिनखे ज़रूरु ॾिसंदी प्रपोज़ल खे कि हिनखे हिकिड़ो इकोलॉजिकल पार्क करे ऐं हुते माहीगीरनि जो राइट ऑफ फिशिंग जे प्रोटेक्ट करे हिकिड़ो हिते कल्चरल एंड टूरिस्ट पार्क थियणु खपे जिते माण्हू अचनि इन्हनि बेटनि में ऐं पर उन जो नेचुरल ब्यूटी जेका आहे उहा ऑल्टर न थिए हाई राइज़िस जो अगरि एतिरो ई शौक़ु आहे वफ़ाक़ खे त अची प्रपोज़ल्स खणी अचे जेके एग्ज़िस्टिंग ज़मीन आहे कराची में कोस्टल बेल्ट में जिते ऑलरेडी डेवलपमेंट थिए थी जिते अगरि तव्हां उनजो लैंड यूज़ ऐं ज़ोनिंग करे हिकिड़ो अहिड़ो एरिया खणी अचो जिते तव्हां हाई राइज़ स्टाइल जीअं मैनहट्टन में न्यूयॉर्क में ऐं इहे तव्हांखे ज़ोनिंग करणी पवंदी त इहो तव्हां एग्ज़िस्टिंग शहर जेको आहे उन में एतिरो स्पेस आहे त तव्हां उते फर्दर डेवलपमेंट करे सघो था ऐं क्वालिटी डेवलपमेंट करे सघो था उन खे छॾे तव्हां स्प्रॉल में था वञो तव्हां सुपर हाईवे जी ज़मीन अलाए केतिरी कब्ज़ो थी वई आहे होॾो हैदराबाद हलो त बाबा हलंदो वियो हैदराबाद हलंदो वियो उते अलाए केतिरा इहे लैंड माफिया अची विया आहिनि असां पंहिंजे शहरनि जूं हदूं मुक़ररु करे उन्हनि शहरनि में ज़ोनिंग करे अगरि हाई राइज़ जी शौक़ु आहे हिते लैंड माफिया खे शौक़ु आहे हाई राइज़िस जी त हाई राइज़िस जे लाइ एग्ज़िस्टिंग ज़मीन जे ऑलरेडी जेका डेवलप्ड ज़मीन आहे उन जी लैंड यूज़ थोरी घणी अगरि तव्हांखे ऑल्टर करणी आहे या उन में तरमीम करणी आहे कानून जे दायरे में रही करे तव्हां उते डेवलपमेंट कयो डॉक्टर साहब हिकु दफ़ा ॿियो इहो साॻियो ई सुवालु आहे त सुभाणे जेको एहतजाज थींदो बेटनि ते मेन बेटनि जी हंधि ते मोहाणा एहतजाज कंदा पीपुल्स पार्टी उन जी हिमायत करे थी पई देखो इन्हनि जो बिल्कुलु अख़लाक़ी राइट आहे त उहो पंहिंजी ज़मीन जे लाइ प्रोटेस्ट कनि अवां उन जी हिमायत करियो था पिया मां त छो न हिमायत कंदसि उन्हनि जो अख़लाक़ी राइट आहे पर जेसिताईं असां एज़ ए सेड कि मुंहिंजी पार्टी सिंध में गवर्नमेंट में आहे त असांजो इहो राइट आहे त असां राइट छा माण्हुनि जो असां ते हक़ आहे त असां सिंध जी वकालत कयूं ऐं सिंध जी बेटनि जी सिंध जी ज़मीन जी सिंध जी चपे चपे जी वकालत बि कयूं उन लाइ फाइट बि कयूं डॉक्टर साहब हाणे हिकु दफ़ो ॿीहर चऊं था पिया जेको पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट जा जलसा जुलूस शुरू थियण वारा आहिनि ऐं हुकूमत हाणे इजाज़त ॾेई छॾी आहे पहिरियां इहो हुयो त इजाज़त न पई मिले काल्ह त वज़ीर आज़म इजाज़त ॾिनी आहे हाणे अवां वटि कहिड़ो चैलेंज हूंदो छा अवां हुकूमत जे ख़िलाफ़ अवाम खे मोबिलाइज़ करे सघंदो त का वॾी तहरीक हलाए सघंदो अवां ॾिसो जेको PDM जो हिकिड़ो 26 नुकातनि ते ऐलानिया आहे ऐं हिकिड़ो एक्शन प्लान बि आहे उन एक्शन प्लान खे फॉलो कंदे हाणे पहिरियों स्टेप असां खयो थियासीं जेको असां हर सूबे जे हेडक्वार्टर में वॾा वॾा जलसा कंदासीं ऐं उते असां इहे मैसेजिस रखंदासीं जेको असांजो मक़सदु छा आहे हिन जेको PDM आहे हिन जो मक़सदु इहो ई आहे कि पाकिस्तान में हक़ीक़ी आइनी जमहूरियत हुजे ऐं अवाम जो राज हुजे कि अवाम जा मसइला हल थियनि हींअर पोइ 3 सालनि में माण्हुनि खे सवाइ महांगाई जे तूफ़ान बिजली जा बिल ऐं वॾियूं वॾियूं अटे ऐं चीनी जूं क़ीमतूं अहिड़ियूं जेके माण्हू अफोर्ड न करे सघनि सवाइ उन जे महांगाई जे माण्हुनि खे कुझु न मिलियो आहे त असां पंहिंजो पैगाम अवाम खे ॾींदासीं ऐं पोइ ॾिसंदासीं असांजी डिमांड इहा आहे
त वज़ीर आज़म जेको आहे उहो कठपुतली वज़ीर आज़म जेके मां चयो आहे त हीउ रॉन्ग नंबर आहे। रॉन्ग नंबर जेको वज़ीर आज़म आहे उहो जेका कुर्सी हुनजी शायदि उहो लाइक़ न आहे, जेको टाइम असांखे ॿुधाए थो, वक़्तु ॿुधाए थो, त उहा कुर्सी छॾे ॾे ऐं घर वञनि। ठीकु आहे, ऐं छॾे ॾियनि त हक़ीक़ी आइनी जमहूरी हुकूमत मथे अचे। वॾी वॾी महिरबानी डॉक्टर नफ़ीसा शाह साहिबा असांखे वक़्तु ॾियण जी। नाज़रीन हिते वठूं था नंढी साई, साई खां पोइ वरी प्रोग्राम में ॿीहर हाज़िर थींदा। नाज़रीन प्रोग्राम हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे भली कार वक़्फ़े खां अॻु में असां ॻाल्हाए रहियासीं डॉक्टर नफ़ीसा शाह सां, जिन्हनि सुभाणे ॿेटनि ते जेको एहतिजाज पियो थिए माण्हुनि जो, उनजी उन्हनि हिमायत कई आहे। प्रोग्राम जे हिन सेगमेंट में असां ॻाल्हाईंदासूं हिकु अहम तरीन मसइले ते, उहो मसइलो आहे कणक जो, अटे जो मसइलो। कराची समेत सॼी सिंध में हिन वक़्तु जेको अटो आहे उहो 70 खां 75 रुपया किलो मिले थो पियो। सिंध हुकूमत खे फ्लोर मिल खे कणक 1 अक्टूबर ते ॾियणी हुई, हाणे उहो 16 अक्टूबर ते ॾियण जो फ़ैसिलो कयो आहे ऐं गॾोगॾु इहो पिणु फ़ैसिलो कयो आहे त हुकूमत वटि जेका हिन कणक आहे उन जा अघु पिणु वधाया वेंदा। छा हुकूमत जेका आबादगारनि खां कणक ख़रीद कई ऐं हाणे उहा फ्लोर मिल खे, फ्लोर मिल मालिकनि खे ॾिए पई, इन वार में ख़रीदार खे जेको महांगी कणक ख़रीद करे पियो, छा उनखे रिलीफ ॾियण में कामयाबु वेंदी? प्रोग्राम जे सेगमेंट में इन ते ॻाल्हाईंदासीं। हिन वक़्तु असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे ज़ाहिद बरूली साहब, पाण आबादगार आहिनि ऐं ऐवान ज़रात जा जनरल सेक्रेटरी आहिनि। ज़ाहिद बरूली साहब अस्सलाम वालेकुम। ज़ाहिद साहब ज़ाहिद साहब सभ खां पहिरियों त इहो ॿुधाइजो त हीअ को 16 ॾींहं डिले कयो आहे सिंध हुकूमत, हता की तहरीक इंसाफ़ जी हुकूमत त वफ़ाक़ी हुकूमत त पहिरें ॾींहं खां इहो मौक़िफ़ पई रखे त जुलाई में उनखे कणक जेका आहे उहा फ्लोर मिल खे ॾियणु घुरिजे आहे, पर मुसलसल इनकारी जे बावजूदि हाणे 16 ॾींहं डिले कया आहिनि सिंध हुकूमत फ्लोर मिल खे कणक ॾियण जा। पहिरियां त इहो ॿुधाइजो हिन फ़ैसिले खे कीअं था ॾिसो? साईं पहिरीं त थोरो मिड़ई तव्हांजो आवाज़ु ख़राब थी वियो, मां सम्झी कोन सघियुसि तव्हांजे सुवाल खे, थोरो मिड़ई डिस्टर्बेंस थोरो थी वियो। अच्छा, मुंहिंजो सुवाल इहो आहे त सिंध हुकूमत 16 ॾींहं को डिले कयो आहे, 1 अक्टूबर ते फ्लोर मिल्स खे उनखे सरकारी कणक जेका आहे उहा ॾियणी हुई, हाणे 16 ॾींहंनि खां पोइ ॾींदी, इन जो को असरु थींदो को ख़रीदार ते या फ्लोर मिल्स जे हवाले सां? साईं ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, हीउ तमामु बहितरीनु फ़ैसिलो आहे। अच्छा, सिंध गवर्नमेंट पाण जेका कणक जेका आहे आबादगारनि खां ख़रीद कई 1400 रुपया मण ऐं वापसि जेका करे पई 3687 रुपया 50 पैसा 100 kg, इन हिसाब सां इहा कणक जेका आहे त 1475 रुपए में हू चकी वारनि खे ॾिए पई, त माना आबादगारनि खां 1400 में वठी 1475 में ॾिए पई, त 75 रुपया जो पंहिंजो ख़र्च बि हूंदो न, जेको हैंडलिंग चार्जिस, ऑफलोडिंग, लोडिंग, ट्रांसपोर्ट चार्जिस, इन हिसाब सां जेको आहे सो गवर्नमेंट जेको जंहिं प्राइस में ॾिए पई इहा बिल्कुलु माक़ूल प्राइस आहे, नंबर 1। नंबर 2, बेसिकली छा आहे जो ही अटे जो जेको बहरान आहे इहो सॼे मुल्क में पैदा थियो आहे ऐं इन जे करे जेको आहे सो फेडरल गवर्नमेंट अंडर प्रेशर थी वई आहे ऐं सभु सूबाई हुकूमतूं अंडर प्रेशर थी वयूं आहिनि। कल्ह बि जेका आहे मीटिंग हुई फेडरल गवर्नमेंट वटि इन ई मसइले ते ऐं चीफ सेक्रेटरी साहिबु उन मीटिंग में हो ऐं इहो हाणे जेको आहे सो सिंध गवर्नमेंट जो ऐं फेडरल गवर्नमेंट जो मुश्तरका तौर ते इहो ख़्यालु आहे अटे जे रेट खे 50 खां मथे न वञणु ॾिनो वञे। त हाणे जेका ही कणक ॾियनि पिया इन जो रेट वञी 70 रुपया किलो थींदो। हाणे चक्की वारनि खे 70 रुपया किलो 16 तारीख़ खां गवर्नमेंट जी कणक मिलंदी। हाणे हू 9 रुपया बि जेकॾहिं पंहिंजो प्रॉफिट रखनि था त इहे थी विया 70 ऐं 9 46 रुपया, 4 रुपया ॿिए ॿधो तॾहिं बि इहो रेट 50 जे लॻभॻि हूंदो, जेको हींअर 75 रुपए जो रेट हले पियो, त 25 रुपए जो इज़ अ ड्रास्टिक रिडक्शन, इहा वॾी रिडक्शन आहे, न मामूली ॻाल्हि कोन्हे। पर हा, हाणे वरी इहा ॻाल्हि अचे थी इन में ही ज़ख़ीरा अंदोज़, ही मुनाफ़ा पसंद जेके फ्लोर मिल मालिक ऐं ताजिर आहिनि, इन्हनि खे गवर्नमेंट खे कंट्रोल करणो पवंदो, इन्हनि जे नक में नकेल विझणी पवंदी, गले में रसो विझणो पवंदो ऐं गवर्नमेंट खे जॾहिं गवर्नमेंट 1475 रुपया कणक ॾिए पई ऐं 70 रुपया किलो ॾिए पई, पोइ गवर्नमेंट जो फर्ज़ु आहे त हाणे एंड यूज़र जेको ग़रीब पीसियल अवाम आहे उनखे इन जो लाभ मिलणु खपे। 70 में कणक वठी फ्लोर मिल वारो 45 खां 9 रुपया प्रॉफिट रखी 45 खां 48 खां मथे न विकिणे। न ज़ाहिद साहब, फ्लोर मिल्स वारनि खे त हींअर बि जेका कणक मिले थी पई उहा 47 रुपया में समथिंग पर किलो मिले थी पई, पर उहो विकिणनि था पिया 75 ऐं 70 रुपए ते। जॾहिं 36 रुपया मिलंदी, तव्हां सम्झो पिया त इहो गिराफ़ एॾो हेठि अची वेंदो या जेके शहरी आहिनि, जेके ख़रीदार आहिनि, उन्हनि खे फ़ाइदो थींदो? सर, ॻाल्हि इहा आहे जो पहिरीं हिननि खे पूरो कोटो कोन पियो मिलियो। हिननि छा पियो चयो, हिननि जो जेको मौक़िफ़ हो फ्लोर मिल वारनि जो, उहो इहो असां जेको आहे सो ओपन मार्केट मां
इहा जेका आहे सा रशियन ऐं यूक्रेन जी कणिक वठूं पिया। रशियन ऐं यूक्रेन जी कणिक हिननि खे 2200 रुपया मण ताईं पई पए। 2200 रुपया मण जी माना इहा थी त 50 4 50 20 इहा माना 55 ताईं हिननि खे पई पए कणिक। इहा जेका रशियन जेका ॻाढ़ी जानवरनि वारी कणिक आहे उहा ई हिन सां मिक्स करे हिननि हलाई पे। हिननि जो मौक़फ़ इहो त छो जो ई ओपन मार्केट मां असां रशियन ऐं यूक्रेन जी कणिक वठूं पिया जेका महांगी आहे, इन करे जेको आहे सो असांखे अटो असां महांगो विकिणण ते मजबूर आहियूं। पर हाणे जीअं त गवर्नमेंट डिसाइड करे छॾियो आहे हिननि खे जेको हिननि जो पथर हूंदो आहे माना फी पथर ते हिननि खे 9 बोरियूं या कुझु ईअं मिलंदियूं आहिनि या 8 बोरियूं, मूंखे एग्ज़ैक्ट ख़बर कोन्हे, पर इन्हनि जी चकियुनि जो हिकिड़ो पथर जो सिलसिलो हूंदो आहे। उन पथर जे मुताबिक़ हिननि जो कोटा फिक्स हूंदो आहे। हाणे हिननि खे पथर जे मुताबिक़ कोटो मिले पियो। जेकॾहिं मिले पियो, हाणे जेकॾहिं ही 50 खां हेठि नथा विकिणनि त पोइ जेको आहे सो क्लियर वायलेशन हूंदो ऐं इन्हनि ते जेको आहे सो क्रैक डाउन थियणु खपे, इन्हनि खे सख़्तु सज़ाऊं मिलणु खपनि। अच्छा ज़ाहिद साहब, त फ्लोर मिल वारनि जी हिकिड़ी कोटा आहे मख़सूस, पर अंदाज़ो इहो लॻायो, अव्हां बि असांजे प्रोग्राम में चयो त जेका हालतूं आहिनि जेके हिन वक़्त ताईं जेका सूरत हाल आहे उहा इहा आहे त डिसंबर में अटे जो शदीद बहिरान थींदो ऐं रेट्स जेके आहिनि उहे मथे थी वेंदा ऐं तमामु आवाम जी पहुच खां अटो जेको आहे उहो दूर परे थी वेंदो। हींअर तव्हां छा पिया चओ? हींअर तव्हां सम्झो पिया त उहे सभु मामला हाणे सेटल थी विया आहिनि ऐं हाणे आवाम खे रिलीफ मिलंदो, अटे जो बहिरान पैदा न थींदो, जेके बि मामला आहिनि उहे सभु जेके आहिनि उहे नॉर्मल थी वेंदा आहिनि? ईअं कोन्हे। आउं अॼोकी सूरत हाल ते ॻाल्हाए पियो। अॼोको इहो इजलास अॼु थियो आहे। CM साहिबु इन जो अॼु ऐलान कयो आहे। आउं अॼोके ऐलान खे ॾिसी इहा ॻाल्हि कयां पियो। सुभाणे वरी जेकॾहिं को कोटे में रदो बदल थिए थी, कणिक नथी उन्हनि खे मिले, हू ओपन वञी इहे जेके आहिनि रशिया जूं कणिकूं वठनि था, रेट चढ़े थो, ऐं उन जे बारे में कुझु कोन थो चवां। मुंहिंजो जेको स्पेसिफिक अॼोको जेको तबसरो आहे उहो अॼोके CM जे अनाउंसमेंट ते आहे। हा, हर वसाइल हूंदा आहिनि। हुकूमत सब्सिडी ॾेई सघे थी। ॿाहिरां कणिक जेकॾहिं 2000 जी घुराए पई त गवर्नमेंट जेका आहे 400 रुपए जी सब्सिडी ॾेई, छा शुगर मिल खे खंड जे मिलुनि खे कोन गवर्नमेंट 9 अरब रुपए जी सब्सिडी कोन ॾिनी? छा तव्हांखे ख़बर आहे? 9.8 बिलियन जी सब्सिडी ॾिनी खंड जे शुगर मिलुनि खे, ताकि जेको आहे आबादगारनि खे रेट मिली सघे। अहिड़े नमूने सां जेकॾहिं हिननि खे अटे ते या कणिक ते सब्सिडी ॾियणी पवे थी, सब्सिडी ॾियनि ऐं इन रेट ते इहे मेक श्योर कनि, यकीनी ठाहिनि त इन ते ही कणिक जेसि ताईं नओं फ़सुलु नथो अचे ही सप्लाई कंदा अचनि। छो जो ॾिसो ॻाल्हि इहा आहे, ज़ाहिद साहब हाणे नए फ़सुल में त तक़रीबन 3 खां 4 महीना लॻंदा नए पंहिंजो अञा फुटियूं जेके आहिनि उहे अञा सही नमूने सां लथियूं न आहिनि। सो 4-5 महीना अञा लॻंदा। छा हुकूमत वटि जेका हिन वक़्तु मौजूदु कणिक आहे उहा असांजे घुर्जुनि मुताबिक़ आहे? तव्हां सम्झो पिया त उन सां को बहिरान पैदा न थींदो? मुंहिंजो आवाज़ अवां ते अचे कोन थींदो। ॾिसो, कणिक गवर्नमेंट जे गुदामनि में पई आहे, बिल्कुलु अचे पियो। गवर्नमेंट जी गुदामनि में कणिक पई आहे ऐं पास्को वटि बि कणिक जाम पई आहे। अच्छा, आवाज़ बंदि थी जी जी ज़ाहिद साहब, मुंहिंजो सच जेको आहे सो कणिक जो को बहिरान कोन्हे। पास्को थोरो सही पियो लॻे। जी ज़ाहिद साहब, मुंहिंजो आवाज़ अवां ते अचे? सर ॻाल्हि आहे जो आवाज़ अचे थी साईं? जी 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 ज़ाहिद साहब, बिल्कुलु मूंखे आवाज़ अचे पियो। हाणे ॻाल्हि इहा आहे जो सरकारी गुदामनि में कणिक वाफ़िर मिक़दार में मौजूदु आहे ऐं पास्को वटि बि कणिक जाम पई आहे। जेकॾहिं ही मैनेजमेंट सही कनि को प्रॉब्लम कोन्हे। ही कणिक जो फ़सुलु जेको आहे फेब्रुअरी एंड में लहंदो या मार्च जे पहिरें हफ़्ते में ही उन वक़्त ताईं पहुची सघनि था। ऐं जेकॾहिं न सब्सिडी ॾियनि ऐं सब्सिडी गवर्नमेंट भरे ऐं उन खे इन ई साॻे रेट ते फ्लोर मिल वारनि खे सप्लाई कनि त पोइ अटो 50 रुपए खां घटि मिलंदो रहंदो। जेकॾहिं ही गवर्नमेंट अॻियां हली जेकॾहिं संजीदगी ज़ाहिद साहब, हाणे इहो अवां इहो पिया चओ त हिकु त जी ज़ाहिद साहब अवां इहो पिया चओ त हिकु त असां वटि ईंदड़ ॾींहंनि में अटे जो बहिरान पैदा थियण जो को ख़दशो कोन्हे ऐं ॿियो अवाम जेका आहे उहा हुकूमत जे इन फ़ैसिले मां रिलीफ ज़रूरु हासिलु कंदी ऐं हुकूमत अवाम खे रिलीफ ॾींदी त जेको अटे जो कणिक जेको रेट आहे 70 रुपया हिन वक़्तु ताईं, उहो घटि अची 50 रुपए ताईं थी वेंदो।
सर पहिरीं ॻाल्हि ॿुधां, मूं कॾहिं बि कोन चयो त इहो हाणे बहिरान कोन थींदो। मूं चयो इहा गवर्नमेंट जी नियत ते आहे। अच्छा जेकॾहिं गवर्नमेंट जी नियत ते आहे, जेकॾहिं गवर्नमेंट जीअं अॼु 3687 माना 1475 रुपया मण कणक ॾिए पई फ्लोर मिल खे, जे गवर्नमेंट इहो तोड़ ताईं ॾींदी आई फरवरी ताईं, त बहिरान कोन थींदो। जेकॾहिं गवर्नमेंट महीने खां पोइ न ॾिनो, वरी रोके छॾियईं या वरी का नई पॉलिसी अनाउंस कई, त बहिरान ईंदो। दिस इज इंटायरली, इहो सॼो इंटायरली डिपेंड कंदो गवर्नमेंट ते ऐं गवर्नमेंट जी पॉलिसी ते। गवर्नमेंट छा थी चाहे, जेकॾहिं गवर्नमेंट चाहे त सुबुह जो अटो 30 रुपया किलो थी सघे थो, सब्सिडी ॾेई सघे थी। गवर्नमेंट हर शइ करे सघे थी। दुनिया में सब्सिडाइज़ थियनि थियूं हर शयूं। सही ॻाल्हि। तव्हां हीअं ॾिसो, तव्हां घणी शयूं यूरोप में तव्हां वञो, फूड स्टफ ते सब्सिडी आहे, एग्रीकल्चर ते 22 बिलियन यूरो जी सब्सिडी आहे। गवर्नमेंट जेकॾहिं सब्सिडी ॾे, सभु कुझु थी सघे थो। ॾिसो, ही सॼी गवर्नमेंट जी नियत ते आहे। गवर्नमेंट जी नियत छा आहे? आउं गवर्नमेंट जी नियत जी ॻाल्हि पियो कयां। आउं रुॻो अॼोके नोटिफिकेशन जी ॻाल्हि पियो कयां। जेकॾहिं इन ई नोटिफिकेशन जे मुताबिक़ कणक मिली त तव्हांखे रिलीफ मिलंदो हुजे। अॻियां महीने ॿिनि खां पोइ वरी का ॻाल्हि ॿी थी वई, पोइ वरी उहे ई साॻा थी, उहे ई 75 वॾी महिरबानी ज़ाहिद बुर्गी साहिब असांखे वक़्तु ॾियईं। नाज़रीन, ऐवान ज़राअत जे जनरल सेक्रेटरी ज़ाहिद बुर्गी साहिब जी ॻाल्हि ॿुधी। उन्हनि चवणु आहे त असां वटि हुकूमत जेका कणक ख़रीद कई उहा वाफ़र मिक़दार में आहे ऐं अञा 4 महीना आहिनि नई कणक खे लहण में, तेसीं ताईं इहा कणक काफ़ी आहे। हाणे हुकूमत वटि इहो सभ खां वॾो चैलेंज हूंदो त इन कणक जे हुजण जे बावजूदि हू आवाम खे रिलीफ कीअं थी ॾिए। अगरि हुकूमत चाहे त हींअर जेको 70 खां 75 रुपया अटो मिले थो पियो, उहो 50 खां 52 रुपए ताईं मिली सघे थो। हाणे हुकूमत ते आहे त हुन जूं नियतूं कहिड़ियूं आहिनि, बल्कि अमलनि ॾिसूं था पिया त ख़ुदा ख़ैर करे। हुकूमत हिन वक़्त ताईं जेको प्राइस कंट्रोल ते हुनजी कारकर्दगी रही आहे, उहा सवालिया निशान आहे। वफ़ाक़ी हुकूमत हुजे या तोड़े सूबाई हुकूमत हुजे, असां ॾिसूं था पिया हर लिहाज़ खां सब्जियुनि जा रेट हुजनि, गिह जा रेट हुजनि या ॿिए खाधे पीते जी शयूं हुजनि, उते प्राइस खे कंट्रोल करणु वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमत लाइ हिकु वॾो चैलेंज बणियल आहे। अॼोके प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। मूंखे ॾींदा इजाज़त। अला भाई।